अस्सलामुअलैकुम दोस्तों, इन वक्त असां मौजूद आहियूं। इहो मेन रोड आहे जेको टर्मिनल खां इस्लाम कोट ना वेंदे इहो मेन रोड आहे। इन मेन रोड जे बिल्कुलु साम्हूं कार वाश आहिनि। कार वाश जे साम्हूं तमामु बहितरीनु मिठी में पहिरियों दफ़ो नए कारोबार जो आगाज़ थी चुको आहे। यकीनन तव्हांखे ख़बर हूंदी त हिन वक़्तु महांगाई जे दौर में जिथे पेट्रोल महांगो आहे उते असां ॾिसूं त सुज़ुकी जेकॾहिं असां ॾिसूं त उहे मोटरसाइकिल बि महांगा आहिनि, उन्हनि जो रेट तव्हांखे ख़बर आहे वॾो हाई आहे। मिठी में पहिरियों दफ़ो SS ऑटोज़ मिठी जे तरफ़ां हिकिड़ी वॾी नई तक़रीबन ईअं सम्झो त बहितरीनु हिकिड़ो ब्रांड जूं जेके गाॾियूं आहिनि SS इलेक्ट्रॉनिक बाइक्स जेके आहिनि उहे तव्हांजे मिठी शहर में अची चुकियूं आहिनि। अचो त तव्हांखे विज़िट करायूं था। SS ऑटोज़ सुल्तान जे तरफ़ां इहो थर जे लाइ ऐं मिठी जे वारनि जे लाइ तमामु बहितरीनु हिकिड़े तोहफ़ा जेके आहिनि उहे तमामु मुनासिबु क़ीमत ते बहितरीनु कंडीशन में ऐं बहितरीनु न्यू कंडीशन जेका आहे इहो मुख़्तलिफ़ डिफरेंट कंपनीज़ जेके आहिनि इहो इलेक्ट्रिक्स बाइक्स जेके आहिनि उहे तव्हांजे साम्हूं मौजूदु आहिनि। इहो तव्हां ॾिसो पिया तमामु बहितरीनु गाॾियूं ऐं इहे मुख़्तलिफ़ जेके डिज़ाइन कयल आहिनि ऐं इहो मुख़्तलिफ़ कंपनी जूं जेके आहिनि वारंटी सां गॾु इहे तव्हां वटि मिठी शहर में पहिरीं दफ़ो और जिथे पेट्रोल महांगो आहे उते उनजी सहूलियत लाइ इलेक्ट्रिक जेके मोटरसाइकिल अची विया आहिनि ऐं इहो तमामु बहितरीनु जेके मोटरसाइकिल जेके तव्हांखे आउं ॾेखारियां इहो जोल्टाक इलेक्ट्रॉनिक कंपनी जे ऐं पाकिस्तान पाक ज़ोन इलेक्ट्रॉनिक कंपनी जा जेके आहिनि मॉडल्स जेके तव्हां ॾिसो पिया टॉप स्पीड माइलेज चार्जिंग टाइम बैटरी टाइम तमामु बहितरीनु सम्झो ईअं त इहो जेको CD70 जे बराबरि आहिनि। इहो टॉप स्पीड जी 60 किलोमीटर ताईं आहे, 60 किलोमीटर ताईं आहे। इन जी माइलेज जेको आहे 80 किलोमीटर ऐं चार्जिंग टाइम जेको आहे उहो 6 कलाक आहे। इन जो बैटरी टाइप जेको आहे उहो ग्राफिन आहे ऐं बैटरी पावर जेको 60 वोल्टेज खां 26 वोल्टेज ताईं आहिनि। हीअ जेका चार्जिंग जी साइकिल आहे उहो 1 ईयर वारंटी आहे ऐं इन सां गॾु मोटर जी जेका वारंटी आहे उहो बि 1 ईयर जी वारंटी आहे ऐं बैटरी वारंटी जेको 6 मंथ वारंटी आहे। इहो तव्हांखे विज़िट कराए थो। इहो हिकिड़ो बहितरीनु ईअं सम्झो त बिल्कुलु मेन रोड ते इहे बाइक्स जेके आहिनि उहे असां वटि मौजूदु आहिनि ऐं इन्हनि मुनासिब रेट ते हीअ जेको तव्हां ॾिसो पिया जंहिंमें 2 फैसिलिटियूं आहिनि। हिकिड़ी फैसिलिटी ईअं सम्झो त इनखे तव्हां बाइक तौरु इस्तेमालु करे सघो था ऐं अगरि जेकॾहिं तव्हां वटि चार्ज ख़तमु थी वेंदी त तव्हां पैडल ते इहो साइकिल तौरु तव्हां इस्तेमालु करे सघो था। तमामु बहितरीनु कड़ी जंहिंजी क़ीमत जेका आहे उहो तमामु मुनासिबु रखी वई आहे। 90,000 रुपया इन जी क़ीमत रखी वई आहे। जेको अॼुकल्ह जेकॾहिं पाण साइकिल वठूं त बि ईअं सम्झो त उहो साइकिल जेकॾहिं इन लेवल जी हुजे थी उहो बि 70-80,000 जी हुजे थी, लेकिन इन में मोटरसाइकिल ऐं साइकिल ॿिन्ही जो मज़ो वठो। ऐं इहो बहितरीनु बाइक जेका बीठी आहे इहो तक़रीबन 2,05,000 जी जेका बाइक आहे इहो बि तमामु बहितरीनु बाइक जो मौजूदु आहे ऐं तव्हांखे असां जो इलेक्ट्रॉनिक जेका आहे बिल्कुलु ऑटोमेटिक आहे। टच जेका आहे उहो तव्हांजो सेंसर सिस्टम आहे ऐं इन जी कीज़ जेके मौजूदु आहिनि तव्हांखे असां राउंड ॾेराईंदासूं। इहो बैक आहे ऐं इन जो हार्न उनजी लाइटिंग सभु फैसिलिटी रिवर्स इन में फैसिलिटी बि आहे। रिवर्स बि जो गेयर बि आहे, रिवर्स तव्हां गाॾी करे सघो था ऐं जॾहिं त पाण वटि जेके ॿिया आर्म मोटरसाइकिल आहिनि उन में रिवर्स जी फैसिलिटी न आहे। इलेक्ट्रिक बाइक में रिवर्स फैसिलिटी हिते मौजूदु आहे। तमामु मुनासिबु रेट में इहे मौजूदु आहिनि। तमामु वॾे तइदाद में हिते गाॾियूं जेके आहिनि उहे मिठी शहर में अची वियूं आहिनि। असां सम्झूं था त इहो असांजे डिवीज़न मिठी डिवीज़न डिवीज़न जेको आहे मिरपुर ख़ासि इन में इहो पहिरियों असांजी मिठी में हूंदो जेको हिन वक़्तु जेको तव्हांखे मुख़्तलिफ़ जेके वैराइटीज़ आहिनि मुख़्तलिफ़ मशीनूं आहिनि तमामु बहितरीनु कंडीशन जूं जेके आहिनि उहे बहितरीनु कंपनी जूं गाॾियूं मौजूदु आहिनि। इहो वरी ॻाल्हि इन्हनि में जेका ब्रेक जो असां जेकॾहिं ॻाल्हि कयूं त डिस्क ब्रेक आहे तमामु बहितरीनु क्वालिटी जूं जेके आहिनि इहे बाइक्स इलेक्ट्रॉनिक्स बाइक्स मौजूदु आहिनि तमामु मुनासिबु रेट में। तक़रीबन इहो रेट जेका आहे 2 लख ऐं ईअं सम्झो त जेका सुठी में सुठी तव्हांजी गाॾी आहे उहा 2,05,000 ताईं जी आहे तव्हांखे हिते मिले पई। अचो त मिठी शहर में नए कारोबार में इहो बहितरीनु आयल असां इन खे अॼु विज़िट कंदासूं ऐं इन गाॾी जी असां ट्राई बि वठंदासूं त हलण में गाॾी कीअं आहे। गाड़ी साउंड जा था ॾिसो पिया साउंड क्वालिटी बिल्कुलु साउंड आहे। ईअं सम्झो त गाड़ी स्टार्ट थी चुकी आहे, गाड़ी पंहिंजे रोड गिरफ़्त ते अची चुकी इहो तव्हांखे विज़िट कराईंदासूं। इहो रोड गिरफ़्त जो असां विज़िट कयूं पिया गाड़ी जो इहो तव्हांखे लास्ट ताईं असां ॾिसूं था। इहो स्पीड जी जेका आहे उहो तव्हांखे बि ॾेखारूं था। इहो असां हिन वक़्तु स्पीड जेका आहे उहो तक़रीबन पंहिंजी 30 जे लॻभॻि स्पीड जी स्टार्ट थी चुकी आहे। गाड़ी पंहिंजी स्पीड पकड़ी चुकी आहे ऐं हिन वक़्तु स्पीड जेका आहे उहो 50 खां पोइ 55 जे लॻभॻि इहो पंहिंजी स्पीड थी चुकी आहे।
तक़रीबन ईअं सम्झो हिन गाॾी जी स्पीड जेका आहे उहो 60 खां अबो आहे ऐं जेका असां विज़िट कई आहे 60 खां मथे गाॾी जेका आहे उहो हिन वक़्तु पंहिंजी रनिंग पकड़ी चुकी आहे। इहो तव्हां ॾिसो पिया तमामु बहितरीन साउंड जेको तमामु ईअं सम्झो त गाॾी हले थी रोड ग्रिप जो या इंडिकेटर सां ॾिसो पिया अॻे गाॾी ते। इहो ॾिसो हिनजी रोड ग्रिप जेका आहे तमामु बहितरीन रोड ग्रिप आहे ऐं हिन वक़्तु स्पीड जेका आहे उहो सम्झो त 50 जे लॻभॻि स्पीड आहे। नो साउंड हिन गाॾी जो आहे।